नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब कॉलेज एजुकेशन इख्तियारनि खां फीस जा तफ़सील घुरी वरिता आहिनि। नेब 2011 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं सरकारी खज़ाने में फीस जमा न करण जी जांच शुरू करे छॾी आहे। अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब कॉलेज एजुकेशन इख्तियारनि खां फीस जा तफ़सील घुरी वरिता आहिनि। नेब 2011 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं सरकारी खज़ाने में फीस जमा न करण जी जांच शुरू करे छॾी आहे। अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे। सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब कॉलेज एजुकेशन इख्तियारनि जा फीस जा तफ़सील घुरी वरिता आहिनि। नेब 2011 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं सरकारी खज़ाने में फीस जमा न करण जी जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब कॉलेज एजुकेशन इख्तियारनि खां फीस जा तफ़सील घुरी वरिता आहिनि। नेब 2011 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं सरकारी खज़ाने में फीस जमा न करण जी जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। हिकु वॾो इंकशाफ साम्हूं आयो आहे। सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब कॉलेज एजुकेशन इख्तियारनि खां फीस जा तफ़सील घुरी वरिता आहिनि। नेब 2011 ईस्वी खां 2018 ईस्वी ताईं सरकारी खज़ाने में फीस जमा न करण जी जांच शुरू करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध जे सरकारी कॉलेजनि तरफ़ां शागिर्दनि खां वसूल कयल 8 सालनि जी फीस खज़ाने में जमा न करण जो इंकशाफ थियो आहे। हिन बाबति आगाह कजो। बिल्कुलु कयूं। सूबे जे सरकारी कॉलेजनि पारां शागिर्दनि खां 8 सालनि खां जेको फीसूं वसूल कयूं हुयूं, जेके ट्यूशन फीस ऐं अहिड़े हवाले सां एडमिशन जेके फीसिस हुयूं, उन हवाले सां सरकारी जेका रक़म आहे उहा जमा न कराइण जो इंकशाफ थियो आहे। नेब पारां तालीम खाते एजुकेशन जे शोबे खे तफ़सील लिखी ख़त लिखी घुरी वरिता आहिनि ऐं घुरियो आहे, ॿुधायो आहे त 2011 ऐं 12 खां 2017 ऐं 18 ताईं जेके एडमिशन ऐं ट्यूशन फीस जेका आहे उहा सरकारी खज़ाने में न त जमा कराई वई आहे। हिन हवाले सां जांच कई पई थी वञे। नेब पारां सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन खे जेको ख़त लिखियो आहे, इन समूरी जेको सूरत जो बांडो फाटी वियो त अक्सर सरकारी कॉलेजनि में 8 सालनि खां एडमिशन ऐं ट्यूशन फीसूं जेके शागिर्दनि खां वसूल कयूं पियूं। हिन हवाले सां नेब खे जेको नेब पारां जेको सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन खे ख़त लिखियो वियो आहे, उन में घुर कई वई आहे त डीजीओ ऐं प्रिंसिपल्स जेके 8 सालनि में जेके इहे समूरी जेके फीसूं वसूल कयनि इन सां तफ़सील मुहैया कया वञनि। बल्कि इन हवाले सां जेकॾहिं प्रिंसिपल ऐं डीजीओ दुरुस्त जवाब न ॾिना त इन्हनि हवाले सां न सिर्फ़ु संदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी, बल्कि रेफरेंस दायर कयो वेंदो ऐं नेब जी घुर्बल जेका मालूमात आहे इन हवाले सां सेक्रेटरी तालीम कॉलेज एजुकेशन पारां समूरनि जेके प्रिंसिपल्स ऐं डीजीओस खे ख़त लिखी 15 जुलाई ताईं समूरो जेको रिकॉर्ड आहे उहो ॾियण जे हवाले सां हुकुम थिए, उन ते अमल करण जे हवाले सां कंहिं पाबंद बणायो आहे। इन हवाले सां बाज़ाब्तो तौर ते ख़त लिखी न सिर्फ़ु 15 जुलाई ताईं इहो तफ़सील ॾियण जे हवाले सां हिदायतूं कयूं वयूं आहिनि ऐं शागिर्दनि खां जेके ट्यूशन जेका फीस आहे उहा वसूल करे केॾा इन हवाले सां तफ़सील जेकॾहिं न ॾिना विया त समूरा जेके उस्ताद जेके प्रिंसिपल आहिनि, जेके कॉलेजनि जा डीजीओस पावर रखंदड़ जेके अमलदार आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। उन्हनि जी गिरफ़्तारियूं जेके उहे बि मुतवक़ा आहिनि। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।